ड्रामा सीरियल दुलाब सोप सीरियल जा अचण वारा एपिसोड दिलचस्प थियण वारा आहिनि। अचण वारे एपिसोड में तव्हां हिकिड़ो कमु ॾिसंदो त हाणे पुलिस जेको आहे रुस्तम वारनि घर वारनि जे मथां यानी छापो हणंदी ऐं उतां छोकिरी खे कूंज खे ॿाहिरि कढण जी कोशिशि करे ऐं शाहनवाज़ ख़ान जे हवाले करण जी कोशिशि कंदी। रुस्तम वारा बि जेको आहे परेशान आहिनि त हाणे छा कजे। हुन छोकिरी पंहिंजी को न को तरीक़ो करे हितां पंहिंजे बचाव जे लाइ क़दम खणंदी। हुन शाहनवाज़ ख़ान इन इंतज़ार में आहे त जल्दी इहो कमु थिए त मां राजन वारे खे राज़ी कयां ऐं वरी पोइ इन्हनि खां हथोड़ो रखी इन्हनि खे वरी मुराद वारनि सां विड़हायां ऐं को न को फ़ाइदो खणां। ऐं तव्हां ॾिसंदो त हाणे मंसूर खान जी अमड़ इन तरीक़े खे अॻिते वधाईंदी रहंदी ऐं तमामु जल्द पोइ मंसूर खान आख़िरी दुलाब जे आख़िरी किस्तनि में जेल खां ॿाहिरि ईंदो। पोइ इन ॿिन्ही धुरनि जो ठाह कराईंदो। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त सनसनीखेज़ ऐं दिलचस्प थियण वारा आहिनि। मुराद बि हाणे नो टेंशन कयूं वेठो आहे त सिर्फ़ु इहो चकर में आहे त छड़ो गुलपरी और मसरूं हल थी वञे। इहो बि उनजे लाइ को न को रस्तो बाद में खुली ईंदो ऐं होॾां जेको आहे सोढल को न को क़दम खणंदो। ऐं होॾो सलार बि पंहिंजी परेशानी में लॻो पियो आहे ऐं जुमो फिरी घरी पादर खाए थो पियो। कुझु किस्तनि ताईं तव्हांखे सिलसिलो ईअं नज़र ईंदो लेकिन जहिड़ो इन छोकिरी कूंज ते ई उथंदो वरी हिकु चकर ॿीहर। असांखे ॾींदा इजाज़त। असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब लाइक शेयर ज़रूरु कंदा जी हर वीडियो हर अपडेट तव्हां वटि बर वक़्तु पुॼंदी रहे। अल्लाह हाफ़िज़।